ज़िले काउंसिल लेबर यूनियन सखर पारां मुक़ररु थियल ज़िले काउंसिल सखर जे एडमिनिस्ट्रेटर एजाज़ अहमद पल जे मान में चांहि पार्टी ॾिनी वई। एडमिनिस्ट्रेटर ज़िले काउंसिल सखर एजाज़ अहमद पल यूनियन ऑफिस पहुची यूनियन अॻवाननि सां मुलाक़ात कई ऐं यूनियन उहिदेदारनि सां गॾिजाणी कई। गॾिजाणी दौरान यूनियन उहिदेदारनि तरफ़ां खेसि सिंधी सक़ाफ़त मूजिबि अजरक पारायो वियो। जंहिं बाद एजाज़ अहमद पल खे यूनियन जे अब्दुल मजीद जिस्काणी तारिक सोलंगी मुलाज़िमनि जे मसइलनि बाबति आगाह कयो। उन मौक़े ते एजाज़ अहमद पल जो चवणु हो त ज़िले काउंसिल जा मुलाज़िम मुंहिंजा बचा आहिनि। उन्हनि जी हर क़िस्म जे जाइज़ मसइलनि खे हल कयो वेंदो ऐं इंशाअल्लाह सभु गॾिजी कमु कंदासीं ऐं ज़िले काउंसिल सखर खे मिसाली ज़िलो बणायो वेंदो त जीअं सखर ज़िले जी अवाम खे लाभ मिली सघे। असां सभु गॾिजी सखर वासियुनि खे सहूलियतूं ॾियण लाइ कमु कंदासीं। गॾिजाणी में मुशाहिद हुसैन पल, आशिक़ अली छॼण, अब्दुल्ला ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची